सलामकुम दोस्तों, सोप सीरियल दौला बजे ईंदा नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। नई तफ़सीलात ॼाणण लाइ कॾहिं बि असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा, जीअं हर ईंदा नई ख़बर जल्द खां जल्द तव्हां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों, हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॾेखारियो वेंदो त ईंदा नई एपिसोड में मंसूर खान राज़न वारनि सां मिलणु ईंदो। जीअं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हुननि खे चवंदो त मां तव्हांजो थोराइतो आहियां, जो तमामु हक़ सच जी जेको आहे ॻाल्हि खे तस्लीम करे ऐं मूंखे तव्हां जेको आहे सो आज़ादु कराए छॾियो आहे। तंहिंखां पोइ उनखे ख़बर न आहे त राज़न जो इन जे पोयां कहिड़ो मक़सदु हुयो, छो जो राज़न झुकी चुको हुयो मीर नवाज़ खान जे अॻियां ऐं हाणे हू कुझु न पियो करे सघे। तंहिंखां पोइ हुन सोचियो त हाणे इहो ई क़दमु खणणो पवंदो। ऐं होॾो वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सूबेदार जेको आहे सो मीर नवाज़ खान सां मिलंदो। तंहिंखां पोइ मीर नवाज़ खान हुनखे चवंदो त तूं जेको आहे सो केस दाख़िल कर। तंहिंखां पोइ इहो कुझु ॻाल्हियूं कंदसि, चवंदसि त जेको आहे तव्हां वटि को सबूत वग़ैरह आहे। तंहिंखां पोइ चवंदसि त तूं जेको आहे केस दाख़िल करीं थो या मां घुरायां सूबेदार वटि डायरेक्ट वञी DSP सां ॻाल्हायां। ऐं तव्हांखे होॾो ॿुधाईंदा हलूं त मुराद खान जेको आहे सो सुडल खान खे चवंदो त जेको आहे सो तोखे फ़िलहालु राज़न वारनि लाइ को बि अहिड़ो साज़िश या क़दम न आहे खणणो, छो जो उन्हनि खे असां फ़िलहालु आज़ादु छॾे ॾिनो आहे। ऐं तंहिंखां पोइ हू चवंदसि जेकॾहिं हू असांजे ॻोठ में दाख़िल थियनि, हू चवंदसि त जेको आहे ॻोठ छा घर में बि दाख़िल थियनि, असां उन्हनि खे फ़िलहालु कुझु बि न करे सघंदासीं। असां फ़िलहालु उन्हनि खे डर ॾींदासीं। हाणे ॾिसणो इहो आहे त जेको आहे सो मीर नवाज़ खान जेको आहे सो इहो केस कंहिं ते दाख़िल कराईंदो, होॾो सुडल वारनि जेको आहे सो राज़न वारनि ते कराईंदो या मोहम्मद मुराद खान वारनि ते। ॾिसणु तमामु दिलचस्प थियण वारो आहे। दोस्तों, तव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट सेक्शन में पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं नए वीडियो में। रखंदा पंहिंजो ख़्यालु, ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।